सदर आरिफ अलवी अञा ताईं क़ौमी असेंबली जो स्पीकर घुराइण लाइ समरी ते सही न कई। सुभाणे इजलास न थी सघंदो। इसाक डार जो चवणु आहे त सदर इजलास तलब न कयो त 29 फेबरवरी ते स्पीकर पाण इजलास घुराए सघे थो। अता तारड़ जो चवणु आहे त सदर जमहूरियत खे नुक़सान पहुचाइण लाइ पीटीआई जो साथ ॾेई रहियो आहे। आरिफ अलवी पंहिंजे उहिदे तां इंसाफ़ न करे सघियो आहे। पीपी अॻवान शाज़िया मरी जो चवणु आहे त सदर आरिफ अलवी जे तरफ़ां नए चूंडियल असेंबली जो इजलास सॾाइण में देर पंहिंजे अख़्तियारनि जो ग़लत इस्तेमाल आहे। सदर आरिफ अलवी हिक शख़्स जी वफ़ादारी बदिरां आईन जी पासदारी करे। पीपीआई जो अवैस कादिर शाह सिंध असेंबली जो स्पीकर ऐं एंथोनी नवीद डिप्टी स्पीकर चूंडिजी वियो। अवैस शाह ऐं एंथोनी नवीद 111 वोट खणी कामयाबी हासिल कई। स्पीकर अवैस कादिर शाह जो सभिनी असेंबली मेंबरनि खे बिना फ़र्क़ गॾु खणी हलण जो ऐलान। सिंध जे नए वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे थींदी। पीपीआई जे मुराद अली शाह ऐं एमक्यूएम जे अली ख़ुर्शीद में मुक़ाबलो। मुल्क में दहशतगर्द हिकु दफ़ो ॿीहर कर खणी रहिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस अमन अमान लाइ जान जो नज़रानो पेश कयो आहे। हुकूमत लाइ दहशतगर्दी जो मुक़ाबलो करणु चैलेंज हूंदो। चूंड दौरान पीपीआई जे 12 कारकुननि खे शहीद कयो वियो आहे। सूबे जी बहितरीअ लाइ सभु गॾिजी किरदारु अदा कंदासीं। सिंध हमेशह पाकिस्तान खपे जो नारो हंयो आहे। सिंध पाकिस्तान ठाहींदड़ असेंबली आहे। इंशाअल्लाह सिंध ई पाकिस्तान खे बचाईंदी। पीपी कॾहिं बि पंहिंजे मफ़ादनि लाइ मुल्क खे नुक़सान न पहुचायो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क ऐं जमहूरियत लाइ जान कुर्बान कई। नामज़द वॾो वज़ीर मुराद अली शाह। पंजाब जे नए वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे थींदी। सुन्नी इत्तेहाद काउंसिल मियां असलम इक़बाल बदिरां राणा आफ्ताब अहमद ख़ान खे पंजाब जो वॾो वज़ीर नामज़द करे छॾियो। वॾ वज़ारत लाइ आफ्ताब अहमद ख़ान ऐं मरियम नवाज़ में मुक़ाबलो थींदो। अज़मा बुखारी जो चवणु आहे त हिकु औरत वज़ीर आला जी तौहीन कई वई त बर्दाश्त न कई वेंदी। सिंध समेत सॼे मुल्क में शब बारात अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई पई वञे। सॼी राति इबादत करे नफ़िल अदा कया वेंदा। घारे वेझो बाहि लॻण जे नतीजे में नींगर सड़ी फौत। ॻोठ सुमार ख़ासकेली में बाहि लॻण सां सुभान ख़ासकेली दमधणी हवाले कयो। ऐं पाकिस्तान सुपर लीग 9 में लाहौर कलंदर्स के मुसलसल 5 शिकस्त। पेशावर ज़ल्मी दिलचस्प मुक़ाबले बाद लाहौर कलंदर्स के 8 रनसुन तां शिकस्त ॾेई छॾी। डोसन जी सेंचुरी बि टीम खे कामयाबी न ॾियारे सघे। पेशावर ज़ल्मी पहिरियां बैटिंग कंदे 4 विकेट जे नुक़सान ते 211 रन उठायो।